ज़िला रिपोर्टर जामशोर मोहम्मद सफ़र सेवाणी। ज़िला जामशोर जी तालीम खाते जी नाअहली जो हिन महल ताईं गुज़िरियल 2022 जी बोर्ड में ॿुॾल स्कूलनि जी मरम्मत न थी सघी, जॾहिं 2022 जी बोर्ड में यूनियन काउंसिल चन्ना जे गोड बाग यूसुफ जी गर्ल्स प्राइमरी स्कूल जी चौदीवारी जो कुछ हिस्सो किरी पियो हो, जेको अञा ताईं उहो भित जो किरियल हिस्सो तालीम खातो जामशोर ऐं तालीम खातो सेवण नए सर तामीर करण में नाकाम नज़र अची रहियो आहे। जॾहिं त बोर्ड खे गुज़री केतिरा ई साल थी विया आहिनि, पर हिन महल ताईं गर्ल्स प्राइमरी स्कूल जी किरियल चौदीवारी जो हिस्सो तामीर न थी सघियो आहे, जॾहिं त नियाणियूं हिन दौर में उन किरियल चौदीवारी खे पड़वाला हणी तालीम पिराए रहियूं आहिनि, जेको सरासर नियाणियुनि सां ज़ुल्म आहे। गोड बाग यूसुफ जे रहवासियुनि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सैयद सरदार शाह तालीम जे सूबाई वज़ीर खां मुतालबो कनि था त ख़ुदा कुझु गोड बाग यूसुफ जी नियाणियुनि ते रहम करियो। गोड बाग यूसुफ जे गर्ल्स प्राइमरी स्कूल जी किरियल चौदीवारी जी तामीर कराए ॾिनी वञे त जीअं गोड बाग यूसुफ जे गर्ल्स स्कूल में पढ़ंदड़ नियाणियूं सही नमूने तालीम पिराए सघनि।